नासिम टंडो मीर अली में पेट्रोल सस्तो थियण बावजूद ब्लैक ते विक्रो थियण लॻो आहे। शहरनि सिंध सरकार खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। तफ़सील ॾिसूं था नईम शहर जी हिन रिपोर्ट में। टंडो मीर अली में पेट्रोल सस्तो थियण बावजूद टंडो मीर अली जे अवाम महांगाई अघनि ते पेट्रोल ख़रीद करण ते मजबूर। ताल किठारी मीरवा जा समूरा नंढा वॾा पेट्रोल पंप बंदि पियल। हितां जो अवाम ब्लैक ते पेट्रोल ख़रीद करण ते मजबूर थी वियो आहे। पेट्रोल न मिलण जे करे केतिरा ई माण्हू परेशान हाल बणियल आहिनि। उन्हनि वधीक आवाज़ टीवी न्यूज़ सां गॾु चयो आहे त तेल नथो मिले पियो। हिननि हालत कई आहे, पेट्रोल बंदि करे छॾियो आहे। को पुछण वारो न आहे हिननि खां। अगरि ही नथा हलाइण चाहिनि त हिननि जा असां अपील था कयूं DC ऐं असिस्टेंट कमिश्नर साहब खे त हिननि जा लाइसेंस रद्द कया वञनि। असल में सस्तो तो थियो आहे, पर हाणे गवर्नमेंट खे ॾियणु घुरिजे हुननि जो। मुंहिंजे ख़्याल में या त को ब्लैक ते रखियल आहे। मां त हाणे कराची खां थो पियो अचां, हाणे हिते पेट्रोल मिले कोन थो पियो। हाणे जेकॾहिं माण्हू रस्ते में बीह वञे त काॾे वञे? त इहो मुंहिंजे ख़्याल में गवर्नमेंट सिंध खे या वज़ीर आला सिंध खे नोटिस वठणु घुरिजे त आम सुपर हाईवे ते मिले थो पियो, पर हिते जेको लोकल आहे, मतिलबु लोकल शहरनि में किथे कोन थो मिले। आसरो कयो त खड़ा पहुची वियुमि, उतां बि कोन भरायमि, पर हिते पहुतुमि त मां जो ॻोठ ते पहुचां अधु लीटर ॾियो, आहे ई कोन। गवर्नमेंट खां मुतालबो आयो असांजो त असांखे रिलीफ मिले, फ़ाइदो असांखे कोन थो थिए। परेशान हुई, हाणे गाॾी केतिरी गाॾी मां पंधि बीठा रोड ते चढ़िया, तेल कोन्हे को, ख़ाली बीठा। हाणे जे तेल महांगो आहे त चवंदा सस्तो, असां सां बैल लॻो पियो आहे। तेल सस्तो थियो आहे त ॾियनि कोन था, जे महांगो आहे त पोइ राति राति ॾियनि था। तेल सस्ते थियण खां वजह पेट्रोल पंप बंदि लॻा पिया आहिनि, असांखे तेल मिले कोन थो। वधीक परेशान आहियूं, ॿारनि बच्चनि सां गॾु हेॾे होॾे जेको बि आवाम अचे थो परेशान लॻो पिया। शहरनि जा हिते जे मुसाफ़िरनि जा वीचार ॿुधायो। वञी चवणु आहे त तेल जेको आहे हुकूमत पारां असांखे रिलीफ ॾिनो वियो आहे, पर पेट्रोल मालिकनि जेको आहे सो हुन पेट्रोल तेल न हुजण जे करे नथा ॾियनि। ऐं हिते जो रहवासी इहो चवणु आहे असां तमामु इंतज़ार ॾिसण में रहिया आहियूं ऐं पेट्रोल जेके मालिक आहिनि इकट्ठी काइम रखी आहे, उन खिलाफ़ कार्रवाई कई वञे। कैमरामैन साजिद मल्हार सां गॾु नईम शहर आवासी न्यूज़ टंडो।